नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोयटिया में ख़बर ॾींदा हलूं त बलूचिस्तान जी हुकूमत सूबे में स्मार्ट लॉकडाउन में 15 ॾींहनि जी वाध करे छॾी है, जेको हाणे 2 जून ताईं बरक़रार रहंदो। बलूचिस्तान में लॉकडाउन जो टाइम अॼु ॿिपरनि जो 12 वॻे ख़त्म थी वियो, जंहिंमें वाध जे लाइ घरू वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। लॉकडाउन दौरान सूबे में समूरा शॉपिंग मॉल्स, मार्केटूं, दुकान, गोदाम, ऑटो रिपेयर जूं दुकानूं, हजाम जा दुकाननि खे सुबुह जो 3 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं खोले रखण जी इजाज़त हूंदी, पर रमज़ान खां पोइ शॉपिंग मॉल्स, मार्केटूं ऐं दुकानूं सुबुह जो 8 वॻे खां शाम जो 7 वॻे ताईं खोली सघबियूं। घरू वज़ारत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि खीर जूं दुकानूं, मेडिकल स्टोर, बिल्डिंग्स, दर्जन खे 24 कलाक दुकानूं खोलण जी इजाज़त हूंदी, जॾहिं त होटलनि खे सिर्फ़ु होम डिलीवरी ऐं पार्सल जे लाइ 24 कलाक खोले रखण जी इजाज़त हूंदी। नोटिफिकेशन में चयो त दुकान ऐं मिल्स में कमु कंदड़ मुलाज़िम ऐं ग्राहकनि जा हथ धोइण ऐं सैनिटाइज़ जी फ़राहमी ऐं मास्क, ग्लोव्स जो इस्तेमालु लाज़मी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।